नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सखर खां ख़बर ॾींदा हलूं त सखर सिंध हाई कोर्ट जे स्पेशल बेंच ख़ुर्शीद शाह रेफरेंस में शामिल 17 जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्तनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। जोड़ियल ख़ासि बेंच जे जस्टिस शमिश अल्दीन अब्बासी, जस्टिस अमजद अली सैतो ते बदल 2 रुकनी बेंच ॿुधणी कई। अदालत रेफरेंस में शामिल ठेकेदार अब्दुल रज़ाक बैरानी, निसार पठान ऐं ॿियनि जी पकी ज़मानत वारी दरख़्वास्तनि ते वकीलनि जा दलील मुकमल ॿुधण जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। हिन खां अॻु अदालत ख़ुर्शीद शाह ऐं संदसि घरवारियुनि गुलनाज़ बीबी, ताहित बीबी, पुट MPA फुरुग शाह, सूबाई वज़ीर अवेश कादिर शाह जी दरख़्वास्तनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। अदालत मजमूई तौर ते 1 अरब 23 करोड़ रुपयनि वारी रेफरेंस में शामिल 17 जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्तनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। वकील मूजिब रेफरेंस में शामिल सूबाई वज़ीर अवेश कादिर शाह जे भाउ जुनैद कादिर शाह मुल्क खां ॿाहिरि हुजण करे ज़मानत जी दरख़्वास्त नाहे ॾिनी वई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।